नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे ख़बर ॾींदा हलूं त एॾेरोलाल में गंदे पानी जो छोड़ वारनि सरकारी खॾनि ते ڀرواسين जा नाजाइज़ कब्ज़ा। इन मौके ते एॾेरोलाल जे शहरनि साफ़िन अॻियां दाईंदे चयो त एॾेरोलाल शहर में गंदे पानी जूं 3 सरकारी खॾूं आहिनि, पर खॾनि जे भर में रहंदड़ वासिन पारां खॾ जे पासनि खां मिटी जी भराई करे खॾ जे पासनि ते मुंहुं ठाराए मेहूं ॿधी वेठा आहिनि। एॾेरोलाल स्टाफ भरिसां शाखनि वारी खॾ ते हिकु धुर हयात राजपूत तरफ़ां खॾ में भाणे मिटी जी भराई करे माल जो वाड़ो ठाराए छॾियो, जॾहिं त रोड जे साइडनि खां खॾ जे पासनि ते अब्दुल्ला शेख तरफ़ां मिटी जी भराई करे होटलूं ऐं दुकान ठाराए छॾियनि। मथां वरी खॾनि जे लटनि में ख़ासकेलियुनि बि कसर न छॾी आहे, जंहिं करे नालियुनि जो पाणी भर में हलंदो रहे थो। इहो गंदो पाणी असांजे घरनि में दाख़िल थिए थो। असां वज़ीर आला सिंध, सेक्रेटरी सिंध, डिप्टी कमिश्नर मटियारी, एसी एसएसपी मटियारी, एसएचओ एॾेरोलाल ऐं ॿियनि वसवारनि खे अपील करियूं था त कब्ज़ा ख़त्म कराए शहर खे गंदगी खां बचायो वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।